तू जो भी कोटे मोहरे लठ पई लगती हुई, तू जो भी कोटे मोह लठ पई लगती हुई। वक्त सो तू खाई वे, वक्त सो तू खाई वे, वक्त सो तू खाई, वक्त सो तू खाई वे, तुझ मगी वही तू जो भी कोटे मोह लठ पई लगती हुई। अरे दरिया तू अरे यार अहीं किथे गल दिसण कोन थी छो तू किथे बोल यार तू ही ए हां ते वाला तू बुधा पर दिसण में महंगो लगी मके छो तू महंगो लगा बे अहीं किथे तू दिसण में किथे बची बस यार इते रुलु बिनु गयो जेको मूसा वाक्य था वो तू कन खोले बुध हाल जाऊं बुधा करो वाक्य तो सेवा एक कल मुझे ला तुलसीदास वाणी खरल खर मके से बाहर उठ आयो बे गसो थयो मके तो खबर कोनी बाहर मुखे लगो मिठाई दे बिछाना तो के खबर आ तुलसीदास बारन जे विच मिल के बैठो होई आए हूं न के अग में कन्न भरे पक्को करे बैठो हल्ले डडो इशारा बे जा तो छा गयो बाहर उठ आयो मूसा बढ़ाण ला अरे छोकरा ता 20 बार ये बच्चे भी दरिया खान ये लोग कम करे पर कदे पानी पैसा ना खाए गो खुटी गणे गोले पानी जा कर फिटिया ने मरवान जी बारन जी मार न वो खबर न को चार अरे दरिया खान एड़ो कम करे पोया पानी में ना बे लोड़े रे तो पानी अरे मिठाई भी राजे ना तुलसीदास तू इते जाओ करी रे हां मैं मस्त मुक्का कटी छिन तो दे दस्त छो हकी में बुटई दा हर दो तार वे दे लाड़ अरे फूतड़ा छा जा दे बुटई दा अरे छापा 200 बारो करे हो ना भजियो अरे यार भजियो ना तो धूल जेरी बारन को हाल ही कोन ते बारन में पाठा रा पासाई भई में दरिया खाने ओ मोकरे मुके मारण ला पर वे खबर कोने त ई दरिया खाना एड़ी से हालत कई में ने एक एकड़े के टिट्टी उडी भजा में वन के वाह शी ही गयो तू किथे बोली आजकल दिसण में महंगो थी हुई दवा कल कच्चे में गा करे बे सो गर्मी में शुम से वजन मथे थे गा कर बैठ गया को सपाई बैठो हां मैं तो न सपाई में पानी मांग कोई को दो जे गड़ो साहब बन जो आर्डर काढ़े में प्यारण जी पियो ए चला असां बी काढ़े में लाइन के इठा में भाई चला रे चल बिस्किट सजेरी मिलवा अब कच्चे में गा करे बेटा कच्चे में खबर दी हो जहाँ पानी करा कच्चे में का करे जी बस तुझो बनी वता लगा पानी शिकार ने पैसा किथे हुंदा एबे असां जे काढ़े में पी थक जी पिया कहां जे आसरे बिठाए रो और मुराई ने कोन को ना जहाँ पानी दवाई छदी दो दी कोन छो कोन दे दीनो दी कोन थो जहाँ पानी दे पोवन दिमाग खराब दे दिया दिमाग तुझो खराब जाए जहाँ पानी हम के ना कर अरे छातो न मार ना जी मारे रो नंदे चा पानी दे ने डोण दो देड़ो ये ठादो चाहिए पानी में ना करना मखे क्या मैं तो खाऊं हां साहब है गुराया हां ए छातो बाबा साहब चल मैं क्या बना दूं ना विनते के हां रे चा पानी दे को ने बने तो ये ना हेलो रे हां पानी में कटे नहीं मखे हां ए घोड़ा अरे मारे दी ये दे मार सुन रे अगले डगर गडी
पानी में तो करी मुझे हाँ इतने भी यहाँ पुलिस की वठी चाहो याद रखना है पुलिस खड़िया ही मखे बड़ा मारे चली है ना रत में गाड़ो करे मतलब बच्ची है ना घर छड़े कौन को पुलिस रसी गई मगे खंबे खनी हुई ली आप थाने में हो तो अच्छा ये बच्ची है नी बताऊं थोड़ी ना बताऊं ना बता दिए दादा बताइए ना बेचारो मेरा बताइए वाला पूरा तो ध्यान नहीं देगा थोड़ा वो असली बता दिए वो तू उधर तो केड़ा फला मारे ना सही के उधर द्वारी में तो केड़ा गुल टेड़िया डिटेल में बुधा हाँ गया था मुझे मथे उगाड़ो कौन हो दो टोपी मथे में होती या तो कुलन में होती कुआरी हाथ में होती ये तो धारे लगे वाला मुझे अलनी अड़ी होती ये बेले में मोर हले ये अल्लोर मुझे अलनी ना मानू सड़ना मानू मगे राज जो राणू चोंदा उन्हें मटे में आओ एडो दिलेर होंदो टिटरा सोपारी बननो वो तो मानू मगे अन्या याद आ 1947 में वाणिया भगारे ओले चढ़िया वाणी ने पगार होंदो जडे वाणी भागोरे ते मगे चयो अरे टिटा में भाजारो सिंधो मां ए मुजी बनिया तो खे गयो वणा एने बनी संभाल सार तू कर धणी बुतू होई ओने दिन गाती ये बनी मुजिया जडे आ बनी घुमलो पखी पुखण पाद मुका लाराइंदा एडो शौकीन होंदो जे भला भला कुकड़ो लड़ाइंदो दोस्तना गडे वरियो शिकार सोरन जो बुकंदो ओने जमाने मुजी लय लगी पई हुंदी मानू मुके के जोई कोन ईंदो आ बाबा मुके चंदो ते छठी लगणो आ मुके जो जना मानू आ मोती दाणू आ आवेलो सखी होंदो जेको मुरींदो खाली कोन वींदो जेको मो घुरनो ने मन हा कोन कंदो ॾे वेंदो मुजी आलणी अड़ी हुंदी जे मोर बि करे ले आखिर बनी घूमते घूमते थकी पियो तो छा थियो अची थंबे हेठा वेठल साई बि कोन कयम ॾिस में हिकिड़ो हमरा मकई मां भॻो हुजे ऐं मोचो मूंखे कंदो छा मोचो माना तिरकाए मां रत मां ॻाढ़ो करे वेंदो आहे कहिड़ी कुआरियूं तिरकाईंदो आहे छाजो अञा परे आहे भले वेझो हुजे पोइ फिफड़ कढां न अचे ईअं ॿियो जहिड़ो फर बदल हुजे छा थियो भले मूंखे थोरो वेझो रे आ बि ॾिसां मूंखे कंदो छा कुआरी मुंहिंजी बि सिरार थी पई आहे हाणे ॿूटियूं ॿूटियूं करे ईंदो आहे रत मुंहिंजो बि गरम आहे ऐं कम कंदो आहे ॿ हथ करे ईंदो आहे मूंखे कंदो छा भले वेझो हुजे छाजो अञा परे आहे ॿिनि ॿारनि जे मुंडनि ते आहे भले मूंखे थोरो वेझो रे मूंखे कंदो छा भले वेझो हुजे चाचा केतिरो वेझो वेंदो अञा भले वेझो हुजे भले वेझो हुजे कुआरी ॿ हथ करे ईंदो आहे भले वेझो हुजे मथे वारी कुआरी ॾींदो आहे पोड़ा पोठा दो भले मुंहिंजो अञा भले वेझो हुजे हाँ पोइ कुआरी हणंदा सिधी धार करे ईंदो आहे पर मूं चयो मूंखे छा कंदो कुआरी त मूड़ बि पई आहे हाणे टुकर करे छॾिया कल्ह त कुआरी धपाए आहियां अॼु कुआरी खे रत पीआईंदसि ईअं हमरा रत पीअंदी हाणे ॿुधायां बराबरि मथो खायो मूं चयो भले वेझो हुजे छा कई फिफड़ कढां न कुआरी मूं तव्हांखे ॿुधायो भेण मुंहिंजो अञा भले वेझो हुजे वेझो अचे हा अञा परे हो
आप ॾिसां मूंखे कंदो छा हुनखे ख़बर कोन्हे त अॼु शींहुं बीठो आहे अड़े घोड़ाड़े मारे छॾी ही छा पियो करी खमीर किरायो पाड़ी गोड़ा फटे जड़ी छा करे जड़ी खमीर धाऊं कढी जड़ी गोड़ा ॾुखनि पिया जेको घरा का आगे तो सीधो मोते तो गए घोड़ाड़े छा पियो करी घोड़ाड़े पूछा जो दादा पोइ त उठे त वरी भाई वियो हाँ खमीर ॿाहिरि गिरा भॻोनी उठे ते डिगी हुई आहे वाणी हुई आहे अचे उठे ते कुआड़ी ना डगर कढी वरी शींहं ना पई रही डगर कढी वरी कुआड़ी त मोर बि पई आहे हाणे टुकर करे छॾिया ही कुआड़ी के कम जी कान्हे कुझु बि कोन कई एॾो रत बि न बस करे मैंने तो पेड़ ही बोले रे खाजो सायो हां असि तमाको सबक सिखना नहीं पर तो पेड़ ही करके करे रो वो हम ही सबक सिखायो ना ओए हल तेरे आलू पाने हाल उठालू हत्ते भैया पाण को फायदो कोने हां यार को फायदो चाचे पासे मीना पान चाचे जरा सीना हां हाल